दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं तकरार किस्त में छा मीर कामयाब थी वेंदो नवाब खान खां राज़ कढण जे चकर में। जेको नवाब खान जे दिलि में राज़ आहिनि ऐं जेका हू माण्हू अगवा कयूं वेठो आहे मीर उहे माण्हू ऐं उहे राज़ ॼाणणु चाहे थो। छा इन्ही तरीक़े खे कामयाबु करे वेंदो ऐं उहो दरिया खान सां गॾिजी करे यानी उहो मूसा ऐं सिजावल खे बि कोन ॿुधाईंदा। इहे ॿई ॼणा गॾिजी करे नवाब खान खे टक्कर ॾेई सघनि था। इहे राज़ हासिल करे वेंदा। सभु कुझु तव्हांखे ॿुधाईंदासीं इन एपिसोड में। इन वीडियो खे ज़रूरु पूरो ॾिसिजो आख़िर ताईं। तव्हांखे हिकु ॻाल्हि कम जी ॿुधाईंदासीं। अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾियो ऐं बेल आइकन खे ऑल ते करे फेसबुक पेज खे बि फॉलो लाइक इन वीडियो खे ज़रूरु शेयर कंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त मीर पुराणी दोस्ती वापसि करण जे लाइ नवाब खान ॾे मोटी वियो आहे तॾहिं ऐं नवाब खान खे एतबार ॾियायो अथईं त मां जेको आहे हकमज़ादी जो पतो दरिया खान खां वठी ईंदुसि ऐं नवाब खान एतबार वठण जे लाइ त इहो कमु कराए थो। इन जे करे मीर खां ऐं नवाब खान इहो चाहे थो त हकमज़ादी हथु करे त मीर खे बि पोइ वरी ठेंगो ॾेखारियां ऐं मीर वरी इहो चाहे थो त मां शाह मीर मूसे जी भेण ऐं इन सभिनी जो ॾसु वठी नवाब खान खां उन खे वरी छॾाए करे नवाब खान खे ठेंगो ॾेखारियां ऐं मूसा सां पुराणी यारी निभायां। इन ॿिन्ही जे दिलि में हिकु मतिलबु फितुर आहे। ॿिन्ही जे दिलि में बेईमानी आहे। हाणे केरु कामयाबु थींदो? ज़ाहिर ॻाल्हि आहे फ़िलहालु वक़्ती तौर ते नवाब खान कामयाबु आहे। अॻिते हली जेको आहे मीर पंहिंजी कामयाबी हासिलु करे वेंदो ऐं आहिस्ता आहिस्ता राज़ कढण जी कोशिशि कंदो। होॾां मूसा बि लॻो पियो आहे भावर खान जे ज़रिए। पोइ जेको आहे नवाब खान खां राज़ कढिया वेंदा। लेकिन ड्रामो डिघो आहे। इन खे ड्रेग ॾियण जे लाइ त इहो जिदोजहद हली रही आहे। अॼु जो वीडियो पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त।